जी बिल्कुल गुज़िरियल ॾींहुं डिफेंस फेज़ 6 का इताद कमर्शियल में हिकिड़े अपार्टमेंट में चौथी मंजिल के घर में 1 महीनो पुरानी लाश अथई। जॾहिं लाश अथई तो उनजी जॾहिं सुञाणप थी त हुमेरा असगर तौर उनजी सुञाणप थी आहे। जॾहिं त ॿुधाए पियो वञे त हिकिड़ी उहा वॾी अदाकारा हुई। तंहिंखां पोइ उनजे फ्लैट ते जेको आहे पुलिस पहुती। पुलिस पारां जॾहिं लाश कार्रवाई जे लाइ मुंतकिल कयो त उनखां पोइ जॾहिं मौत जी वजह साम्हूं आई त उन हवाले सां पुलिस पारां जेकी जांच आहे उहा शुरू कई वई आहे। इन हवाले सां एसएसपी साउथ सां ॻाल्हि ॿोल कयूं था त जेकी ताज़ी ॼाण आहे उहा छा आहे। असां सां गॾु इन टाइम एसएसपी साउथ मौजूदु आहे। सर वॾी महिरबानी, गुज़िरियल ॾींहुं इहो मामिलो थियो आहे जंहिंमें तव्हां पारां जेकी जांच आहे उहा शुरू कई वई आहे, कहिड़ी अॻुभराई थी आहे? जी अॻुभराई एसि ताईं थी आहे त पोस्टमार्टम लाइ असां डेड बॉडी जेका आहे उहा हॉस्पिटल मोकिले छॾी आहे। उन्हनि जी पोस्टमार्टम थी वियो आहे। फ़िलहालु उन्हनि उनजो नतीजो जेको आहे उहो रिज़र्व रखियो आहे ऐं फर्दर उन्हनि जेको आहे केमिकल एग्ज़ामिनर जी रिपोर्ट ते उन्हनि पेश कयो आहे त उहा जॾहिं ईंदी त उन में कॉज़ ऑफ डेथ एक्चुअल डिटरमिन कयो वेंदो। जेसि ताईं जेको आहे हुमैरा असगर जो तालुक़ु आहे उहे उन 2018 खां उन फ्लैट में रिहाइश पज़ीर आहिनि ऐं 2024 खां उन्हनि जा रेंटल डिस्प्यूट हलिया पिया मालिक सां। त पोइ मालिक कोर्ट जो जेको आहे रस्तो वठी करे उन तां ऑर्डर्स वरिता त हिननि खे उते वेकेट करायो वञे। कल्ह जेॾी महिल हू थाणे पहुता, बैलिफ थाणे आयो त पुलिस उन सां मुआवनत न वई ऐं जेॾी महिल अंदरि घिड़िया त असांखे उते डेड बॉडी मिली। जेसि ताईं हिननि जे वारिसनि जो या पेरेंट्स जी तालुक़ु आहे, फैमिली सां मेंबर सां राब्तो थियो आहे, इन वालिद सां हिननि जे भाइरनि सां। उन्हनि चयो आहे त असांजो पहिरीं तक़रीबन 2 साल खां हिन सां को राब्तो कोन्हे ऐं असीं हिनखे जेको आहे डिसोन करे चुका आहियूं। त असां उन्हनि खे चयो त डेड बॉडी तव्हांजे हैंड ओवर करियूं था। त उन्हनि चयो असीं तव्हांखे ॿुधाईंदासीं अगरि असांखे अचिणो हूंदो, अदरवाइज़ ताईं भले हिनखे जेको आहे तदफ़ीन करे छॾिजो। ताज़ी मालूमात में ईअं आहे त असां जेके असांखे 2 मोबाइल फ़ोनूं तां मिलियूं ऐं जेके 2 नंबर मिलिया उन्हनि ते असीं कमु करियूं पिया। जेके नंबर आहिनि उन्हनि जी जेको आहे लास्ट एक्टिविटी जेका आहे उहा 2024 अक्टूबर ताईं आहे। उन खां फर्दर का अहिड़ी सेलुलर एक्टिविटी न मिली आहे। फर्दर जेको आहे अगरि केमिकल एग्ज़ामिनर रिपोर्ट खां पोइ का अहिड़ो जेको आहे उन में अची वियो त इनखे कंहिं मतिलबु को अहिड़ी क़िस्म जी क़तल जी ॻाल्हि या का अहिड़ी साम्हूं आई त पोइ उन ते असीं कार्रवाई कंदासीं। पोस्टमार्टम रिपोर्ट जेको आहे उहा रिज़र्व आहे। इन बेसिस ते त केमिकल एग्ज़ामिनर रिपोर्ट ईंदी त उन खां पोइ पोस्टमार्टम रिपोर्ट फाइनल थींदी ऐं उन रिपोर्ट जे फाइनल थियण खां पोइ ई पुलिस जेको आहे उहा पंहिंजी जेका बि कार्रवाई हूंदी उहा कंदी। जी बिल्कुलु, हुमैरा असगर जेको आहिनि अपार्टमेंट में 2018 को रही पई। तंहिंखां पोइ 2024 को इहो मामिलो थियो जंहिंमें मालिक पारां जेको आहे कोर्ट में केस बि दाख़िल करायो। जॾहिं कल्ह उहो नाज़िर थाणे पहुतो त कोर्ट जो ऑर्डर वठी त उनखां पोइ जॾहिं पुलिस उन घर में पहुती त इहो लाश मिलियो। एसएसपी साउथ जो चवणु आहे त पोस्टमार्टम खे हाली पेंडिंग ते रखियो आहे। जेसि ताईं रिपोर्ट नथी अचे, रिपोर्ट जीअं ईंदी त उनखां पोइ जेकी वकील कार्रवाई आहे उहा अमल में आंदी वेंदी। जी।